कंहिं माण्हूअ खे तव्हां रोज़ो रखायो है ना, उनमें नियत कयो त जेको अल्लाह मूंखे इन जो अजुर ॾींदो उहो मुंहिंजो अबो जेको क़बर में फौत थियो आहे उनखे मिलंदो। कंहिं माण्हू खे तव्हां हज करायो त असां ते हज फ़र्ज़ु हुयो, मुंहिंजे अबे ते हुयो पर अबो फौत थी वियो, रब साईं मां हे उन जे एवज़ में कंहिं ॿिए खे कंहिं नेक साले खे हज थो करायां त उनखे अजुर क़बर वारे खे मिलंदो। ॻाल्हि सम्झ में अचे? पर ईअं ख़ैरु ख़रातूं कंदो मिलंदो, पर वधीक इहो आहे जो पंहिंजे हयातीअ में पाण करे। तॾहिं किताबनि में ईंदो आहे त जे पंहिंजे हयातीअ में हिकिड़ी खारक घणो अबा घणी हिकिड़ी खारक, छो त मके मदीने में तॾहिं खारक ते वॾो मानी मत सभु कुझु हुयो। तॾहिं त मौलाना मसरूर शेर में चयो न त मके जे शहर जे अंदरि इहो मेवो ऐं मानी थी, खजीअ जो वण अदा मोमिन जमीयत जी निशानी थी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। बिरादर मोहतरम भाऊ फजलुर रहमान साहब जे दावत ते अवां जे इन प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। रब करीम खां दुआ है त अल्लाह ताला सभिनी जो अचण क़बूल फरमाए। भाऊ जेको ख़ैरात फी सबीलिल्लाह कई आहे, अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला जिन जे लाइ जिन मरहूमिन जे लाइ ख़ैरात कई वई आहे, अल्लाह ताला उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जगह ॾियणु फरमाए। साईं जन फरमायो त हर माण्हूअ सां फ़रिश्तो अल्लाह जे तरफ़ खां मुक़ररु आहे। उहो उथणु वेहणु खिलणु ॻाल्हाइणु घुमणु फिरणु हर शइ नोट कंदो आहे। तॾहिं कॾहिं तव्हां ॿुधो हूंदो त असां सिंधीअ में चवंदा आहिनि कुल्हनि ते सॼे पासे ॾांहुं जेको नेकियूं लिखंदो आहे, खॿे पासे ॾांहुं बुरायूं लिखंदो आहे, नालो जिन जो ईंदो आहे किरामन कातिबीन। साईं जन फरमाया हर माण्हूअ सां आहिनि, निंड पियो आहे तॾहिं बि उहे आहिनि, हले थो घुमे थो फिरे थो, उन्हनि जो ॿिए कमु न आहे। जेको हिन सां ड्यूटीअ में आहे जॾहिं हल बाबा हीअ लिखंदा, पोइ महशर में इहो दफ़्तरु ठहंदो। पोइ जॾहिं अल्लाह ताला वटि पेश थींदो त अल्लाह ताला उहो दफ़्तरु खोलाईंदो त बाना तो पंहिंजे ज़िंदगीअ में छा कयो, पोइ उहो दफ़्तरु खुलंदो जो किरामन कातिबीन। पोइ मुंहिंजे महबूबनि करीमनि फरमायो त जॾहिं माण्हू फौत थो थिए, फौत थी वियो, हाणे उहे फ़रिश्ता उहे काॾे वञनि? पोइ हदीस में अचे थो त उहे रब खे अर्ज़ु कंदा त रब साईं असां जंहिंजे ड्यूटीअ में हुयासीं उहो फौत थी वियो, हाणे असांजे लाइ हुकुम छा आहे? हे मां हदीस जो मफ़हूम थो ॿुधायां। हदीस सुहारी जा लफ़्ज़नि त इज़ा मातल इंसानु इनक़ता अन्हु अमलु। हा, हदीस इहा आहे त जॾहिं फौत थी थो वञे त हुननि जा अमल लिखजण बंदि था थियनि, छो त मरी वियो। पोइ अल्लाह साईं फरमाए थो त फ़रिश्ता रब खे अर्ज़ु कंदा त नबी साईं फरमाईंदा त साईं हाणे हे फौत थियो, असांजे लाइ छा हुकुम आहे? अल्लाह साईं फरमाईंदो तव्हां इन जो ड्यूटीअ में हुजो। साईं मरी वियो, ऐं क़बर में पूरजी वियो। पोइ बि अल्लाह साईं फरमाईंदो तव्हां इन जी ड्यूटी। साईं कहिड़ी ड्यूटी ॾियूं? पोइ फरमाईंदा टे कम इन जा लिखंदा रहो, जे कया अथई त टे कम केसि ताईं, जेसि ताईं क़यामत अचे तेसि ताईं लिखो। माना ड्यूटी तव्हां इहा आहे। कहिड़ियूं? कहिड़ा टे कम? महबूबनि करीमनि फरमायो त पहिरियों कमु आहे सदको जारी। सदको जारी छा खे चवंदा बाबा? चवंदा आहिनि त हे अञा जारी आहे, छा खे चवंदा हो? अञा हलंदड़ आहे, है न? सदको जारी लफ़्ज़ इहो सदको जारी माना अहिड़ो ख़ैर जो कमु कई जो दुनिया उन मां फ़ाइदो वठे थी। पाण त क़बर में वियो पर उहो ख़ैर जो कमु हले थो। भला ॿिया लफ़्ज़ न सम्झो। हे मस्जिद जंहिं माण्हू ठाराई, जंहिं माण्हू हिन में पैसा ख़र्च कया, पाण फौत थी वियो, हीअ मस्जिद क़ाइमु आहे। जेसि ताईं इहा मस्जिद हिते क़ाइमु हूंदी, इन में निमाज़ पढ़ण वारो को माण्हू ईंदो, तेसि ताईं उन क़बर वारे जंहिं ठाराई मोड़ में, उन क़बर वारे जे आमाल नामनि में नेकी लिखबी पई। पोइ जे चवंदा मार्कूं हलंदियूं पयूं केसि ताईं? क़यामत ताईं। जेसि ताईं उहा शइ मौजूदु आहे तेसि ताईं लिखबी। हिकिड़ो सदको जारी। ॿियो साईं जन फरमायो त इल्मुन युनतफ़उ बिही, इल्मु पढ़ी ॿियनि खे नफ़ो ॾिनई। मौलाना गुलाम कादिर साहब पढ़ियो, मौलाना गुलाम कादिर साहब वटि 100 शागिर्द पढ़ियो। वरी मौलाना गुलाम कादिर साहब जे 100 शागिर्दनि मां कंहिं वटि 10, कंहिं वटि 100, कंहिं वटि 15, कंहिं वटि 20, ईअं सिलसिलो जेसि ताईं मौलाना साहब खे अल्लाह वॾी हयाती ॾे, पर जेके फौत थियणो हर को।
उस्ताद वो जै मोड़ में तालीम जी शुरुआत कई वो तोड़े हडड़ा कबर में गरी विया पर हुन जो सिलसिलो तालीम वारो हले तो मुझे महबूबन करीमन फरमायो तो जेस तई इहो सिलसिलो हलंदो तेस तई वो ने कबर वारे जे अमल नामे में नेकियूं पे लिख पियो यो महबूबन करीमन फरमायो तो वो फरिश्ते के हुकूमत तू लिखो या ब टिवा व वलद सालिहन यदू लो औलाद जी तरबियत चंगी के औलाद जी तरबियत चंगी कई अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला सभिनी जे औलाद के सारे पढ़े अगर सिंध जी हिकिड़ी बहितरीन अज़ीम हस्त ही मौलाना सनाउल्लाह जतोई अल्लाह ताला उन जे कब्र जे मथा करोड़ रहम जा मियां नाज़िल फरमाए उहे तकरीर में चवन पिया त ॻोठड़े में मस्जिद हुई उस्ताद पढ़ाईंदो ॻोठड़े में पोइ ॿार घणा पढ़नि पिया पोइ हिकिड़ो ॿार जो को नई जुती पाए आयो चंपल नंढड़ा ॿार नई जुती पाए आयो ॿिए जो ॿार ॾिठी त इहो नई जुती पाए आयो आहे पासड़ो ॾेई उस्ताद खां हिक जी मोकल वठी करे उहा जुती चोराई खणी वठी भॻो कंहिं ॾिसी वरितो छोकिरे त हिकु भॻो थो वञे जुती खणी थो वञे उस्ताद खे चए उस्ताद उस्ताद फलाणो छोकिरो जेको आहे उहो तालिब जी कंहिंजी जुती खणी भॼी थो उहो वियोसीं घरनि में भॻो उस्ताद वरी ॿ टे छोकिरा मोकिलिया त वठी अचोसि हेॾे वठी अचोसि छोकिरा विया त साईं छोकिरे जो ॾिठो त उहो अंदरि घर में कमरे में लिकी वियो हिन चयो त उस्ताद सॾे थो औरतुनि खे चयूं त उस्ताद सॾे थो हिनखे भॼी आयो आहे उस्ताद चयो त हेॾे वठी अचोसि हुननि मायुनि चयो त बाबा तूं छो भॼी आयो आहीं वञो पढ़णु वञो उस्ताद चयो उस्ताद मारींदो बाबा छो तोखे मारींदो तूं जो मां हूअं वेंदो आहियां न मारींदो जो छो मारींदो वञो उतो निकिर त उहो छोकिरो निकिरे न पछाड़ीअ नेठे उन्हनि मां कुराड़ीअ कई अमड़ चयो त भला हल मां थी तोखे वठी हलां उस्ताद खे चवां थी त न मारींदो तोखे हल हल हलो साईं हाणे छोकिरो आयो कंधो हेठि अथसि आयो उस्ताद वटि उन अमड़ अचे आई चयो त पुट हिनखे न मार ॾिजां मार न ॾेसि नंढड़ो मिड़ई पढ़ंदो चयो मां मार छो ॾींदुमि उस्ताद चयो मार छो ॾींदुमि मार न ॾींदुमि पराई जुती खणी वियो आहे सो उहा जुती खणी अचे चयो मां जुती हा चयो जुती पराई नई छोकिरो पाए आयो ऐं उनजी जुती चोराए भॼी वियो आहे लिकाए आयो आहे हलो अबा पोइ अबा इहा चोरीअ जी जुती हा मां उहा खणी अचे मार छो ॾींदुमि ॿियनि खे नथो ॾियां हिनखे छो मार ॾींदुमि कुराड़ीअ सोचे चयो त वाह उनजी क़ीमत घणी थींदी जुतीअ जी अमा हे हाणे खणी वियो आहे त लिकाए आयो आहे किथे क़ीमत सां कहिड़ी ज़रूरत आहे पोइ चई पुट अञा ही पहिरीं चोरी कई अथई पहिरीं साॻी मोटाए ॾे त पोइ ज़िंदगी कीअं गुज़ारींदी पहिरीं साॻी मोटाए ॾे त पोइ ज़िंदगी कीअं पैसा भरे था जे औलाद जी तरबियत अहिड़ी त पोइ अबो क़बर में वाजो उघराई वेंदो महबूबन करीमन फरमायो त टी हुनजी शइ मलाइक लिखंदा जो औलाद जी तरबियत चङी कई अथई पोइ जॾहिं फौत थी वियो हाणे औलाद अल्लाह जे आॾो रब खे अर्ज़ु थी करे त रब रहमहुमा कमा रब यानी सगीरा ओ मुंहिंजा रब मुंहिंजे अबे अम्मा खे ईअं माफ़ु कर रहम कर जे नंढड़े लाइ मूं ते रहम कयो रब सियारे जी राति हूंदी मां इन्हनि खे पेशाब करे बिस्तरा ख़राब करे ॾिना इन्हनि जा लटा कपिड़ा ख़राब कयमि अम्मा निंड में गहरीअ में सॼो ख़राब करे ॾिनोमांसि बिस्तरो अमड़ उथी अबो उथियो पोइ बि मुंहिंजे हुनखे गंद कचिरे खे साफ़ कयूं साफ़ करे वरी पाणीअ सां महिटियूं महिटे साफ़ कपिड़े में वरी मूंखे रखियऊं वरी मूंखे पाउडर वाउडर हणी वरी पंहिंजे सीने ते लाथऊं रब इहा तो इन्हनि जे दिलि में मुंहिंजे लाइ रखी ही मोहबत रब अॼु उहे तोॾे आया आहिनि रब जीअं मूं ते रहम कयो ईअं तूं इन्हनि ते रहम कजां मुंहिंजो महबूबन करीमन फरमायो त इहा शइ बि थिए थी मां जी बि उमिरि कुझु काफ़ी वॾड़ी आहे तव्हां बि बहिराड़ीअ जा आहियो बहिराड़ीअ में टेलीविज़न कोन हूंदी रेडिया हूंदा हा न कुराड़ा त हाणे शायदि मूंखे बि घटि था नज़र तव्हां में पर पोइ बि उन्हनि कुराड़नि खे ख़बर रेडियो ते ख़बरूं हलंदियूं त फलाणे जे ॿारहे जे मौक़े ते इहो कॾहिं तव्हां ॿुधो हलाईंदा इश्तिहार हलाईंदा रेडियो ते अख़बारुनि में बि ईंदा त फलाणे जे ॿारहे जे मौक़े ते कोॾी कोॾी रांदि थींदी इहा कान ॿुधी हुयव फलाणे जे ॿारहे जे मौक़े ते साईं खे चवां न हे मलाखड़ो तॾहिं मल हूंदी क्रिकेट पोइ क्रिकेट जो बि थियो हा न मलाखड़ो थींदो वरी साईं चयो पोइ फलाणे जे ॿार जे मौक़े ते वरी क्रिकेट बि थी पर मूंखे पाण खे यादि आहे त मां पाण ॿुधोमि त फलाणे जे ॿारहे जे मौक़े ते रिछ ऐं कुते जी बछ थींदी हा न जंहिं अबे जे ॿारहे ऐं ख़ैरात जो मौक़े ते रिछ ऐं कुते जी बछ ते उहो अबो क़बर में ओघराए ॾींदो छापर वटींदो त वाह जो मुंहिंजे पोयनि कमु भलो कयो हा वाह मुंहिंजे महबूबन फरमायो जंहिं औलाद जी तरबियत कई जो अबो त फौत थी वियो अम्मा त फौत थी वई अदी त फौत थी वई पोयों उनजा ॿचड़ा रब खे चवनि था रब इन ते रहम कजांइ जे नंढे लाइ असां ते रहम कयो हुई जेसि ताईं इहा औलाद जी ज़ुबान में पई हलंदी तेसि ताईं उन क़बर वारे जे अमाल नामनि में नेकियूं पई लिखियूं
अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला शर तहां असांखे बि सम्झ अता फरमाए। ओ मां को मौलवी या वाइज़ी न आहियां, पर मुंहिंजी बि ज़िंदगी आई आलमन सां आहे, तंहिंजे करे चवंदा त रंग न मटे, हाँ पर कुछ आदतूं ये आदतूं है ना। जंहिंजे ॿारे ऐं जंहिंजे ख़ैरात जे मुख हलिजी वञ ॿी ॻाल्हि, ख़ैरात करण जो सवाब मिलंदो मैयत खे ख़ैरात जो सवाब मिलंदो है ना। कंहिं माण्हूअ खे तव्हां रोज़ो रखायो है ना, उन में नियत कयो त जेको अल्लाह मूंखे इन जो अजुर ॾींदो उहो मुंहिंजो अबो जेको क़ब्र में फौत थियो आहे उनखे मिलंदो। कंहिं माण्हू खे तव्हां हज करायो त असां ते हज फ़र्ज़ु हुयो, मुंहिंजे अबे ते हुयो पर अबो फौत थी वियो, रब साईं मां हे उन जे एवज़ में कंहिं ॿिए खे कंहिं नेक साले खे हज थो करायां त उनखे अजुर क़ब्र वारे खे मिलंदो। ॻाल्हि सम्झ में अचे। पर ईअं ख़ैर ख़ैरातूं कंदो मिलंदो, पर वधीक इहो आहे जो पंहिंजे हयातीअ में पाण करे। तॾहिं किताबनि में ईंदो आहे त जे पंहिंजे हयातीअ में हिकिड़ी खारक, घणो अबा घणी हिकिड़ी खारक, छो त मके मदीने में तॾहिं खारक ते वॾो मानी हिमत सभु कुझु हुयो। तॾहिं त मौलाना मसरूर शेर में चयो न त मके जे शहर जे अंदरि इहो मेवो ऐं मानी थी, खजीअ जो वण अदा मोमिन जमीयत जी निशानी थी। चए मके पाक में इहो मेवो मानी बि इहा आहे त ॼणो भाॼी बि इहा आहे त मेवो बि इहो आहे, माना खार मदीनो पाक बि खारकुनि सां टिमटार हूंदो। इमामुल अंबिया साईं जन जे वक़्त खां वठी साईं जन फरमायो पंहिंजे हथ सां हिकिड़ी खारक ख़ैरात कई, पोयां माण्हू उन जा वारस खोड़ खारकुनि जो ख़ैरात करनि, एतिरो सवाबु न मिलंदो जेको हुनखे पंहिंजे हिकु खारक हथ सां ॾिनई। तंहिंजे करे जेतिरो थी सघे पोयनि ते आसिरो न कजो, पोयनि ते आसिरो न कजो त पाण ई ख़त्म उजारींदा, वरी ख़त्म उस्ताद गुलाम कादर खां सवाइ ॿिए खे न ॼारींदा, ॿिए खां न। इहो उस्ताद गुलाम कादर जो भाॻु थींदो त देसी मुर्गी खाईंदो, मखण माखी खाईंदो, बाक़ी एतिरी दिलि सां उस्ताद जी दुआ न हूंदी जेतिरी पंहिंजे पुट जी पंहिंजे पीउ जे लाइ दुआ हूंदी। हाँ मूंखे सॾींदो मुंहिंजे दुआ में एतिरो असरु न थींदो जेतिरो पुटु पंहिंजे पीउ जे लाइ रब खे चवंदो त मुंहिंजा रब मुंहिंजे अबे खे माफ़ु कर, है न। पर पुट खे कुल वला पढ़णु कोन अचे त पोइ मजबूरन उस्ताद गुलाम कादर ॾे ईंदो, छो त हुनखे पढ़णु ई ईंदो, टे कुल पढ़णु ई न ईंदा त ख़त्म जो सवाबु कीअं थींदो। तंहिंजे करे बच्चनि खे क़ुर पाक पढ़ायो, जेतिरो थी सघे पाण रब सां ॻाल्हायो त मुंहिंजा रब इन्हनि ते रहम कर। पोइ बाक़ी हे पोइ थोरो ॿुधायो मां जी हिकु खारक ऐं खोड़ खारक, मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां ई असांखे इन्हनि ॻाल्हियुनि सम्झण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अजीब ॻाल्हि आहे, अॼुकल्ह हालात ईअं थी विया, असां ईअं सम्झंदा आहियूं इहा सादगी आहे, इहा सादगीअ सां गॾु मौलवियुनि जी चालाकी बि आहे, सादगीअ सां गॾु मौलवियुनि जी चालाकी बि आहे। त अब फलाणो फौत थी वियो, क़ुर पाक रखो, हथु रखो क़ुर ते बख़्शां थो, 1000 रुपयो रखो, 1000 रुपयो इहो रखिबो क़ुर ते, जेके गुनाह अथसि हिन क़ुर जे सदके अलाह माफ़ु कजां। इहो मौलवी चवे, तूं बि चई सघे थो अलाह साईं हिन क़ुर जे सदके मुंहिंजे अबे खे माफ़ु कर, पर हे मौलवीअ जो भाॻ आहे जो 1000 रुपयो हिकु क़ुर बख़्शराणी, इहो थो वठी मौलवी ट्रप ॾींदो वेंदो हलियो, बाक़ी अबो ॼाणे वञी पाण ॼाणे हुनजो कहिड़ो कमु जो तव्हांजे पीउ जे लाइ रोई अखियुनि में पाणी हाणे चवंदो त ॿिए माफ़ु कर। हा वाह, मां छो चवंदुसि फलाणे जे पीउ खे मां रोई रब खे ॾियां फलाणे जे पीउ खे माफ़ु कर, मुंहिंजो कहिड़ो कमु, मूंखे मानी मिली पैसा मिलिया हल भा, जेतिरो तव्हां पंहिंजी दुआ अबे अम्मा जे लाइ घुरंदव एतिरो मुंहिंजे दुआ में असरु न अथव। हलो ॿी ॻाल्हि ख़ैरात में हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, ख़ैरात में उनखे ख़ैरात चइबो आहे जंहिंमें कसरत मिसकीननि जी हुजे, मिसकीननि ग़रीबनि जी कसरत हुजे, इहा ख़ैरात अलाह वटि मक़बूल आहे। पर मां पंहिंजे वॾेरनि दोस्तनि खे ऑफिसरनि खे सॾु करे चवां त अबे जी ख़ैरात आहे, ग़रीबनि खे धिको ॼाणे परे थी तूं अॻु में मुंहिंजा खाइनि, अहिड़ी ख़ैरात जी अलाह खे परवाह कोन्हे। मथां चओ त हिन जो अबे वटि वॾो सवाबु मिलंदो, कोन मिलंदो। मुंहिंजा खाईंदा दोस्त जेके पाण ऑफिसर आहिनि, मुंहिंजा खाईंदा दोस्त जेके वॾेरा आहिनि, हा न, मुर्गियूं उन्हनि जे लाइ शेला, उन्हनि जे लाइ ग़रीब खे भत बि न खाइणो ॾिए, उनखे बि थुॾा हाणे त परे थी, पोइ इन ख़ैरात जी अलाह वटि कहिड़ी ज़रूरत आहे। ख़ैरात उहा आहे जंहिंमें ग़रीब मिसकिननि जी कसरत हुजे। ॻाल्हि सम्झ में आई? पोइ उन ग़रीबनि मिसकिननि जे आवा में जे मां मुला बि खाई वियुमि त ठीकु आहे, कंहिं वॾेरे खाधो तॾहिं बि ठीकु आहे, कंहिं ऑफिसर खाधो तॾहिं बि ठीकु आहे। रिवायत में ईंदो आहे त 3 ताम, हर ताम जी अलाह वटि पुछा थींदी त मिसकीन तुंहिंजे पाड़े में हुयो, उन जे घर में हिकिड़ी भाॼी बि न हुई, तो 3 ताम पे खाधा,
इन जी पुछा थींदी अल्लाह वटि थींदी पुछा त तूं 2-3 भाॼियूं कयूं, खीर जुदा, मखण जुदा, माखी जुदा, भाॼी जुदा, कुकड़ जुदा, दाल जुदा, चांवर जुदा, हलवो जुदा, तो ईअं पे खाधो पर ग़रीब तुंहिंजे पाड़े में उन वटि मुयसर न हो, तंहिंजे करे इन जो हिसाब ॾे त तुंहिंजो छा हो भला, तूं अलाह जो को छा थींदे जो तूं एतिरा हुन मिसकिन जो ख़्यालु न कई, पोइ छा थींदी? पोइ साईं जन फरमायो त सभिनी तावनि जी पुछा थींदी, 3 जी न थींदी। घणनि जी? इहे ॻाल्हियूं मुंहिंजो थोरो यादि कजो, ॾाढियूं क़ीमती अथव। 3 जी न थींदी, मौलूद बि पंहिंजी जाइ ते, पर हे वरी अञा वॾो जहान आहे। 3 तावनि जी पुछा न थींदी। कहिड़नि जी? हिकिड़ो त रमज़ान में जेतिरो खाओ, जहिड़ो खाओ, जीअं खाओ, रमज़ान जे करे अलाह पुछा ई न कंदो आहे। उहो गुज़री वियो हा न। वरी साईं जॾहिं अलाह नसीब करे कंहिंखे रमज़ान जे करे घणनि तामनि वामनि जी अलाह पुछा ई न कंदो त रोज़े जे करे माफ़ थी, हल रमज़ान जे करे माफ़ थी, जेतिरो वणे खा। ॿियो साईं जन फरमायो त ॿियो महिमान सां गॾिजी खाइणु, महिमान सां गॾु खा, पोइ जेतिरो खा, जहिड़ो खाई, अलाह साईं पुछा न कंदी। महिमान जे करे, तुंहिंजे करे न, महिमान जे करे अलाह ताला, होॾे रमज़ान जे करे, हेॾे महिमान जे करे। टियों साईं जन फरमायो त जेकॾहिं महिमान बि न आहे, रमज़ान बि न आहे, ताम तोखे 2-3 खाइणा आहिनि, पोइ नंढड़नि ॿारनि खे, नंढड़ा मासूमड़ा ॿारड़ा पाण सां वेहारे गॾु करे खाओ। इन्हनि मासूमनि जे सदके अलाह तोखां पुछा न कंदो। इहे मासूम कॾहिं कॾहिं इन्हनि मासूमनि जे करे अलाह ताला अज़ाब टारे छॾींदो आहे। कॾहिं वॾनि ते अलाह खे कावड़ ईंदी आहे, नाफ़रमानी कंदा आहिनि, पोइ अलाह ताला उन्हनि जी औरतुनि जे करे, उन्हनि नंढड़नि ॿारनि जे करे अलाह रहम कंदो आहे त फ़रिश्ता परे छॾियोसि। सो इन्हनि मासूमनि जे करे चवण जो मक़सदु आहे त कंहिंजे करे बि फ़ाइदो थी वेंदो आहे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शल तव्हां ई असांजे मथां बि रहम फरमाए। बहरहाल मां ॻाल्हियूं कंदुसि त पोइ वरी इहा ॼण तकरीर थी वेंदी, वरी चवंदो त घुरायोसीं मौलूदनि जे करे, आई साहब तकरीर करे हा न। तकरीर में भली शइ आहे, हवा तकरीर बि भली शइ आहे। इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदो त तव्हांजी दिलि बि ठरी पवंदी। मिसकीन खे कॾहिं बि ख़ैरात में धिको न ॾिजो, मिसकीन खे न ॾिजो। पोइ उन्हनि मिसकीननि जे करे तव्हां दोस्तनि अहबाबनि खे भल खारायो, बचाव थी वेंदो, पर मिसकीननि खे हा ख़ुशूस हिन खे धिको न ॾिजो। हे मुंहिंजो यार हा साईं, जॾहिं मां अचां त मूंसां गॾु मानी खाराईंदा कयोसि, हा साईं, मूंसां गॾु मानी साईं। कॾहिं इन्हनि जे करे बि असां इहा बि ॻाल्हि ॿुधायो, किताबनि जे अंदरि ईंदो आहे, असां ख़तम बुखारी तव्हां कॾहिं ॿुधो आहे कंहिं आलम सुहारो, पोइ उहे बयान बि कंदा अथव ख़तम बुखारी जे मौक़े ते त सभिनी जा अमल तोरिया वेंदा, सभिनी जा अमल तुरंदा। पोइ उन्हनि में आलम सुहारा ॿुधाईंदा आहिनि त किन जा अमल न तुरंदा। पहिरियां कंहिंजा नबियनि सगोरनि जा अमल अलाह ताला न तोराईंदो, नबियनि जा अमल न तुरंदा। ॿियो उन्हनि खां इहो बि ॿुधो हूंदो अथव जेके उहे चरिया घुमंदा वठंदा आहिनि, चरिया, इन्हनि जा अमल बि तोर न थींदी हा न। बाक़ी कुझु साधन जी खणी थोरी थींदी, पर पोइ बि इहे ॿियनि खां अॻु में जन्नत ॾे हलिया वेंदा। जंहिंखे तव्हां असां सादो चवंदा आहियूं न, ज़ाहिर त सादे माण्हूअ खां पकड़ बि घटि थींदी, अलाह वटि इन जो बि हिसाब किताब घटि थींदो। इहो चङे भले सियाणे सेबते खां अॻु में अलाह जन्नत ॾे मोकिले छॾींदो। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शल साधन सूदन सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हदीस सुवारी में साहबी फरमाइनि था असां जंहिंखे सादो सम्झंदा हुआसीं, हाणे जीअं चवंदा हुआ भाऊ सादो आहे मुंहिंजो यार हा न, साईं साहबी फरमाइनि था त असां जंहिंखे सादो सम्झंदा हुआसीं, जॾहिं इमामुल अंबिया जे, थोरो तवजो कजो, वॾी ॻाल्हि थो कयां, इमामुल अंबिया जे कचहरी में अची वेहंदा हुआसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सादे ॾे मुंहुं करे ॻाल्हाईंदा हुआ, उन सादे ॾे। पोइ तॾहिं असांखे ॾाढो रशक थींदो, ॾाढो असांखे ईअं ॼण त हिकिड़ो तड़प थींदी त काश असां बि सादा हुजऊं त इमामुल अंबिया जो मुंहुं मुबारक असां ॾे हुजे हा न। त इहे सादा बि मामूली न आहिनि, इन्हनि में बि अलाह ताला वॾियूं शयूं रखियूं आहिनि। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां ई असां सभिनी जे मथां पंहिंजो फज़ुल फरमाए। रमज़ान गुज़री वियो, जिन रोज़ा रखिया उन्हनि जो बि वक़्तु गुज़री वियो, जिन न रखिया उन्हनि जो बि गुज़री वियो। पर यार सिंधीअ में चवंदा आहिनि त किन खटियो किन हारायो हा न, किन खटियो किन हारायो, जिन रखिया उहो खटी विया, जिन न रखिया उन्हनि हारायो। साईं मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला अॻिते बि उन्हनि खे रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहे अजीब अलाह साईं जो फज़ुल आहे। साईं जन फरमायो जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया, वरी अलाह सां वाइदो कयईं त रब जे वरंदो रमज़ान मूंखे हयाती ॾिनई त वरी रोज़ा रखंदुसि। पोइ रमज़ान ताईं न पुॼी सघियो, पर जे पुॼी वियो रोज़ा रखियईं त विच में सॼे साल जा गुनाह अलाह माफ़ थो करे छॾे। ओॾो त रब चए थो अचो त छॾियां, वताए फ़क़ीर भई मस्जिद जे दर ते वेठो,
कहीं पुछो तो फ़क़ीर मस्जिद जो दर वसायो अथई चई यार बानन ऐं अलाह खे पाण में ठाहिण जी कोशिशि थो कयां चई पोइ कुझु हासिलु थी हू त चए थो त अचो त छॾियां पर माण्हू चंडरा अचनि ई कोन था हू त चए थो अचो त छॾियां पर माण्हू चंडरा अचनि ई नथा कुझु ॾींहंनि खां पोइ वेठो क़ब्रिस्तान अड़े फ़क़ीर ख़ैर त थी क़ब्रिस्तान में वेठो आहे चई बानन ऐं अलाह खे परचाइण जी कोशिशि थो कयां पोइ कुझु चए हाणे रड़ियूं था करनि हो कावड़ियो वेठो आहे हाणे हे रड़ियूं था कनि हो कावड़ियो वेठो आहे सो चवण जो मक़सदु इहो आहे त इन वक़्त खां अॻु जो रड़ियूं कयूं क़ुरान पाक में चयो आहे त जेॾी महिल माण्हूअ जूं हीअं हीअं अखियूं खुली वेंदियूं मथे छत ॾे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त इहे अखियूं जेॾी महिल खुलियूं छत ॾे अचनि त हाणे कंहिंजी हिनखे हेॾो जी परवाह कोन्हे रड़ो कूको कुझु बि कयो हिनखे कोन्हे उन्हनि सां फ़रिश्तनि खां ॾिसे थो त इहे अचनि ई था साहु कढण जे लाइ हिन खां हे सभु कुझु जान वियो हलियो अखि शिंभड़नि जी बि हिन में ताक़त न रहंदी तॾहिं दाहूं कंदो त रब लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब रब मूंखे थोरी मोहलत ॾे थोरे वक़्त जे लाइ मूंखे छॾ मार न मां असदक व अकुम मिन सालिहीन मां ॾाढो भलो सालियो सचो थींदुमि थोरो मूंखे मोहलत ॾे मार न पर क़ुरान चयो त वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा जॾहिं उहो टाइम अची वियो हाणे अॻे पोइ न थींदो पोइ रड़ियूं बेकार थींदियूं तंहिंजे करे जेको करिणो आहे हाणे कयूं हाणे कयूं हाणे कयूं हाणे कयूं मरण खां पोइ को कंहिंजे न ईंदो मां त खुलियल लफ़्ज़नि में चवंदो आहियां तव्हांजो मौलाना मसरूर साहिबु बारकानी बलोच कंदकोट जे ॿाहिरों मौलाना नूरदीन मसरूर उनजो पुराणो शेर हो त न भुल मोमिन मिठा ख़ुदि मौत ही दुनिया छॾाई उन में लफ़्ज़ चया अथई त जहीं घर लही मथो मारी गुज़ारी थी उमिरि सारी हाणे हाणा सॼी उमिरि चई उहो घर ॿार घर वारी न बि मोकिलाईंदई उहो ज़ाल उहे ॿार उहे मिट उहे माइट घड़ी सवा त रोअंदा पर अञा खुलियल लफ़्ज़नि में तव्हांखे चवां जेकॾहिं जवान माई आहे मुड़ुसु मरी थो वञे त मां हे अॼु दावा सां ॻाल्हि थो कयां त उन मुड़ुस जो लाशो त उते पियो हूंदो माईअ जे दिलि में ख़्यालु थींदो त अलाए माइट कहिड़े मर्द सां वरी परणाईंदा मूंखे मुंहिंजी दिलि होॾे थी चए अलाए माइट हेॾे परणाईंदा अलाए होॾे परणाईंदा लाश मुड़ुस जो पियो आहे उहा इहा थी वञे हुन पासे ॾांहुं मुड़ुसु आहे ऐं ज़ाल मरी थी पवे त मुड़ुस खे इहो फ़िक्र आहे त वरी अलाए काथो शादी कयां घर में कयां कॾहिं कयां इहो भोग न अथव इहो सच कुरान शरीफ़ फरमाए त दुनिया जो मसइलो आहे दुनिया जो मसइलो पर कुरान शरीफ़ आख़िरत जे लाइ फरमायो पाण फरमाई त यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनी उहो अहिड़ो ॾींहुं सख़्तु थींदो को कंहिंजे कमु न ईंदो भाउ खां बेज़ार पीउ औलाद खां बेज़ार माउ बचनि खां बेज़ार बच्चा औलाद पीउ माउ खां बेज़ार दोस्त खां बेज़ार चवंदा मरे त मरे सड़े त सड़े मां बचा उहो वक़्तु हूंदो उन जे लाइ जो असां हिन ज़िंदगी पंहिंजे खे तबाह था कयूं इन्हनि जे लाइ मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सम्झा था फरमाए चोरी चकारी हणी करे पेट में था हणूं त ॿार खाइनि बच्चा खाइनि उन्हनि जे पेट जो फ़िक्र कयूं था आख़िरत में इहो हाल थींदो को कंहिंखे कमु न ईंदो अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात सुवारी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिम शुरूआत कयां थो रब जे करम नवाज़नि सां अल्लाह जो करम सभिनी ते अल्लाह जा एहसान सभिनी ते नमाज़नि ते बि एहसान त बेनमाज़नि खे बि ईअं न छॾियो अथई रोज़ायत ते एहसान कयो अथई त बेरोज़ायत खे बि ईअं न छॾियो अथई पर जे मुस्लमाननि ते कलमे जो एहसान कयो अथई त काफ़रनि खे बि अलाह ताला दरबदर न कयो आहे उन्हनि खे वॾा अलाह ताला नेमतूं ॾिनियूं आहिनि ॿियूं नेमतूं सम्झ में न अचनि त हे ॿ हथ ॿ अखियूं ॿ पेर ॿ कन मुस्लमान खे ॾिनई त काफ़रनि खे बि इन खां महरूम त न कयो अथई न उन्हनि खे बि त ॾिना अथई इहा अलाह जूं नेमतूं कोहे अलाह जो फज़ुल जो मुस्लमाननि खे कलमे जी दौलत ॾिनई शुरूआत इन शेर सां कयां थो थोरो तवजो चए क़ुर्ब आहिनि सब ते बेहद ख़ासु ख़ल्क़न हार जा मूंखे ॾुख थी पियो जो उस्ताद जे प्रोग्राम में मां न अची सघियुमि उहा मजबूरी इहा थी पई जो बारिश थी वई बारिश ॾाढी थी वई बाराड़ी जो माहौल हो मां सम्झां मां निकिरी आयो हुउमि किथे हाँ न सुल्तान कोट खां अलाए किथां उते कुझु पियो मां उतां पोइ मोटियुमि जो ख़बर पई त रस्तो ख़राबु आहे ट्रैक्टर सां कोशिशि करनि था मां चयो हाणे वञा जेसि ताईं तिरकंदो पहुचंदुमि त उहा माज़रत थो कयां साईं चई क़ुर्ब आहिनि सब ते बेहद ख़ासु ख़ल्क़न हार जा कहिड़ा गुण गण्यऊं उन
रब मिठे जे प्यार जा रब मिठे जे प्यार जा कुर्ब आहिन सब ते बेहद खास खल्कण हार जा मोमिनन ते कुर्ब कलमे वारी रब ॾिनी दौलत था ॾाढा ख़ुशि रहूं कलमो सब जी दिल थो ठारे जंहिं महल भी था पढ़ूं कलमे वारी रब ॾिनी दौलत था ॾाढा ख़ुशि रहूं कलमो सब जी दिल थो ठारे जंहिं महल भी था पढ़ूं दिल में जारी बिरद आहिन रब संदे अज़कार जा कहिड़ा कहिड़ा गुण गणियूं उन रब मिठे जे प्यार जा रब मिठे जे प्यार जा कुर्ब आहिन सब ते बेहद खास खल्कण हार जा सब सही सालिम ॾिनई उज़वा बचायई ऐ बखां सब उज़वा सही ऐ बखो अल्लाह बचा मुझो हिकिड़ो पंहिंजो माइट दोस्त हुयो वॾो ज़मींदार अंबन जा बाग वड़ा बाग कचहरी में वेठा से पुछो मां केतरा बाग अंब ॾिसे घणा हज़ारनि जे तादाद में अंब पोइ ॾिठुमि हुन जे अखियुनि में पाणी आयो मां हैरान थियुसि त अलाए छो पोइ इन हालत में चई त हाजी साहब थोरो ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे रब जूं करम नवाज़ियूं त एॾियूं आहिनि जो हज़ारनि अंबनि जे थुड़नि जो मालिक आहे पर चई ॾुख तॾहिं थींदो आहे जॾहिं पंहिंजे बागनि जो हिकिड़ो अंब बि खाई नथो सघां शुगर एॾी हाय थियल आहे गरीब गुरबा ॾिसंदो आहियां जेके मूं वटि मज़दूरी कंदा आहिनि उहे त ढो करे था खाइनि मूंखे हिकिड़ो अंब बि नसीब नथो थिए पोइ उन्हनि ॾे ॾिसी पाण अलाह जो शुक्र न कयूं अलाह ताला अहिड़नि मर्ज़नि मूज़नि खां तव्हां ई असांखे बचायो हे ॿ हथ सही चई सभु सही सालिम ॾिनई उज़वा बचायई ऐ बखां मर्ज़ मूदी दर्द खाया तोड़े हर आसे बखां मर्ज़ मूज़ी दर्द खाया तोड़े हर आसे बखां था कयूं हर दम शुक्र प्या उन सजे दातार जा था कयूं हर दम शुक्र प्या उन सजे दातार जा कहिड़ा कहिड़ा गुण गणियूं उन रब मिठे जे प्यार जा रब मिठे जे प्यार जा कुर्ब आहिन सब ते बेहद खास खल्कण हार जा हिन जमाली शम्स ते थोरा खुदा जान मया कोन थोरो के अताऊं तोड़ थी हर हर खता हिन जमाली शम्स ते थोरा खुदा जान मया कोन थोरो के अताऊं तोड़ थी हर हर खता थी वञनि आसान कम था हिन बंदे बेकार जा कहिड़ा कहिड़ा गुण गणियूं न रब मिठे जे प्यार जा रब मिठे जे प्यार जा कुर्ब आहिन सब ते बेहद खास खल्कण हार जा।